चेयरमैन पीपल्स पार्टी ज़िले जो जेको कमरदीन गोपांग दरवाज़ो हणाए छॾियो आहे, जेको आम शाखनि खे दरवाज़ो लॻंदो आहे, उहो दरवाज़ो हणाए पंहिंजूं आबादियूं कराए थो। सिम शाख सिटसार शहदादकोट ते बीठा आहियूं। जेको पाणी तव्हां ॾिसो था, हिन सिम शाख खे जेको आहे मथे टार खां सिराज पंजाबी जे ॻोठ खां चेयरमैन पीपल्स पार्टी ज़िले जो जेको कमरदीन गोपांग दरवाज़ो हणाए छॾियो आहे, जेको आम शाखनि खे दरवाज़ो लॻंदो आहे, उहो दरवाज़ो हणाए पंहिंजूं आबादियूं कराए थो। असांजा ॻोठ बहादुर भंड जीअं तिलक ऐं आचार रावंश पाणी जे हेठां आहिनि। पाणी जो को बि सिम शाख में निकाल कोन थो थिए। असांजा मुक़ाम ॿुॾी विया आहिनि। चेयरमैन साहिबु पंहिंजी हथ तां कोन थो लहे ऐं उते माण्हू विहारे छॾिया अथई, उनखे दरवाज़ो हणाए छॾियो अथई। असां फरियाद तालपुर खे चऊं था ही तुंहिंजो माण्हू आहे ऐं तुंहिंजे ॾाॾ ते असां सां नाइंसाफ़ी थो करे, महिरबानी करे नोटिस वठि।